अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल अथव। उम्मीद क्या पियो सब दोस्त ठीक ठाक होंदा। दोस्तों अॼु की वीडियो में सभी दोस्तनि लाइ एक नई ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। जीअं त मज्जू सत्ता लाड़ पंहिंजी डायरेक्टरीअ में एक नई फिल्म ठाहे रहियो आहे लाड़काने शहर में, जंहिं फिल्म जो नालो आहे गजगोड़। गजगोड़ फिल्म में जेकॾहिं तव्हांखे बि शौक़ु आहे अचण जो ऐं तव्हां बि चाहियो था त असां अदाकार थियणु चाहियूं था ऐं मज्जू सत्ता लाड़ जे फिल्म में तव्हांखे कमु करिणो आहे त मज्जू सत्ता लाड़ सां राब्तो करे या असांजो जेको स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे इन ते राब्तो करे ऐं तव्हां बि फिल्म में अची सघो था। दोस्तों इन फिल्म में तव्हांखे तमामु सुठा ऐं तव्हांजा पसंदि जा किरदार तव्हांखे ॾिना वेंदा इन फिल्म गजगोड़ में। दोस्तों हीअ फिल्म लाड़काने शहर में रिकॉर्डिंग कई वेंदी ऐं कॾहिं रिकॉर्डिंग कई वेंदी या इन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार कास्ट कया विया आहिनि दोस्तों, या तव्हांखे कहिड़ा कहिड़ा किरदार इन फिल्म में ॾिना वेंदा उहा अॼु इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर न आहियो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तों तव्हांजो वधीक टाइम वेस्ट न पिया कयूं, हलूं पिया पंहिंजी वीडियो जे तरफ़। दोस्तों मज्जू सत्ता लाड़ जी फिल्म जी रिकॉर्डिंग 20 मई 20 तारीख़ लाड़काने शहर में कई वेंदी। दोस्तों इन फिल्म में सिंध जा मशहूर अदाकार कम कंदा साईं निसार शाह, बिलावल खोखर, जावेद अबड़ो, बाबू खरोस, मुमताज़ कासकली, ज़फ़र खोखर, इन खां अलावा केतिरनि जा मशहूर अदाकार इन फिल्म में कम कंदा। दोस्तों ये फिल्म तमाम एक सुठी फिल्म ऐं सुठी लोकेशन ते लाड़काने शहर में कई वेंदी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हांखे सुठो मौक़ो आहे फिल्म में ऐं जेकॾहिं तव्हांखे बि शौक़ु आहे त असांजो जेको स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे इन ते राब्तो करे तव्हां बि मज्जू सत्ता लाड़ जी फिल्म में कमु करे सघो था। दोस्तों तमामु हिकु सुठी फिल्म ऐं तमामु एक्शन फिल्म आहे जंहिंमें सिंध जा मशहूर अदाकार कमु कंदा। दोस्तों अॼोको वीडियो असांजो तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।